अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? मुंहिंजे तव्हां सभु ठीकु हूंदो, मज़े में हूंदो। तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजी टीवी अयाज़ अहमद चाचड़। असांजी टीवी जी अॼु वीडियो जी सेलिब्रिटी आहे तमामु बहितरीन अदाकार उर्फ़ जबल उर्फ़ अब्बास गुलोडाणो, तमामु बहितरीन सीनियर आर्टिस्ट, तमामु बहितरीन अदाकार आहे। हुनजी ज़िंदगी जे बारे में तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं। असां हर वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदा रहंदासीं सिंधी अदाकारनि जी ज़िंदगी जे बारे में। असांजे वीडियो खे सब्सक्राइब कंदा ऐं लाइक कंदा ऐं कमेंट कंदा ऐं शेयर कंदा। हलो त वीडियो शुरू पिया कयूं। तव्हांखे ॿुधाईंदो रहां त अब्बास गुल जे ज़िंदगी जे बारे में तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं ऐं तव्हांखे ॿुधाईंदासीं त हू कहिड़े शहर सां तालुक़ु रखे थो ऐं हुनजो पहिरियों ड्रामो कहिड़ो हुयो। तव्हांखे ॿुधाईंदो रहां त जबल उर्फ़ अब्बास गुल जो पहिरियों ड्रामो हुयो पंजा पराया में तमामु वॾी मौट मिली। हुनखे एॾी वॾी मौट मिली, तमामु बहितरीन जबल जे नाले सां मशहूरु, हिन वक़्त ताईं बि मशहूरु आहे। केतिरियूं फिल्मूं ऐं केतिरा ई ड्रामा कया, तमामु बहितरीन विलन जा किरदार अदा कया। तमामु सिंध जो हीरो आहे, तमामु नाले वारो अदाकार। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिकु तमामु बहितरीन शहर नसीराबाद सां तालुकात रखे थो असांजो तमामु सिंध जो नाले वारो अदाकार अब्बास गुलोडाणो। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु बि हुनजो नओं ड्रामो अची रहियो आहे सिंध जाई, जंहिंजो नालो आहे तमामु बहितरीन। हुन में बि कमु अथसि, तमामु बहितरीन ड्रामो आहे। अदाकारनि जी बायोग्राफी ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे कंदा सब्सक्राइब ऐं लाइक ऐं कमेंट ऐं शेयर कंदा, तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी थींदी। अयाज़ अहमद चाचड़।